जी नादरीन, कोट मीर मोहम्मद लगे गोठ अमीन शाह जे रहवासी गोठाणन पारां मुशरफ जे हुकूमत में ठाराए ॾिनल 20 साल अॻु वारे रोड जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चूंडियल नुमाइंदनि समेत बस वारनि खां रोड जी मरम्मत कराए ॾियण जो मुतालबो कयो वियो। ही रोड तव्हां ॾिसी सघो था त ही रोड असांजो जेको आहे सो 20 सालनि खां पोइ ही रिपेयर ई न थियो आहे। रोड हिन में 3 बोडियूं अची चुकियूं आहिनि। बोड में रोड ख़तमु थी आई, कोई बि आला अमलदार असां वटि कोन पहुतो आहे। असां जेको 2 कलाकनि वारो पंधु उहो असां 3 कलाकनि में असां तय कयूं था पिया। उन खां अलावा असां सां जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे, ही रोड ठाराए ॾिनो वञे। ॿी सूरत में असां मथे जेको आहे सो एहतजाज कंदासीं। ऐं असांजो हिन रोड सां एतिरो जेको आहे सो माना कमु आहे जो खजियूं आहिनि, केलो आहे, अंब आहे, असां हिन ई रोड सां जेको आहे इस्तेमालु माना रोड कयूं था पिया। ऐं हेठि तव्हां वेंदव कचे में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि। ॻोठ जेको आहे सो शरन जो आहे, मंगणीजन जो आहे, जतोई आहिनि, खरोस आहिनि, कटपर आहिनि, खंभड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि। तक़रीबन 50 खां 60 ॻोठ आहे जेको हिन ई रोड सां अचे थो पियो। ऐं हीअ रोड हंधा हंधा उखड़ी वियो आहे। केतिरा ई एक्सीडेंट हादसा थिया आहिनि। रोड में जेको आहे सो खॾा पइजी विया आहिनि। तो रोड जूं जेको आहे सो जे गाॾियूं काहे था वञूं त उन जूं एक्चुअलियूं टायर पंचर थी था पवनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो माना तमामु घणा हादसा थिया आहिनि हिन रोड सां। तो असांजो इहो मुतालबो आहे त हीअ असांजो रोड मुकमिल कयो ॾिनो वञे। ऐं असांजी इहा वस वारनि खां आहार आहे त हीअ जेको असांजो ॻोठ आहे सो 50 साल थी वियो आहे असां हिते ई वेठा आहियूं, हितां जा ई रहवासी आहियूं। ऐं असांखे बुनियादी सहूलियत ॿी काई कान्हे का। जीअं में असांजो जेको आहे सो स्कूल अची थो वञे, अस्पताल अची थी वञे, या जेको आहे सो माना जेके ॿियूं असांखे सहूलियत बुनियादियूं असांखे काई बि कान्हे का। सवाइ असांजा ॿिया मुतालबा जेके बि आहिनि उहे अञा घटि जेको असांजो मेन मुतालबो आहे उहो रोड जो ई आहे। असां बि पाकिस्तान जा रहवासी आहियूं, सिंध जा रहवासी आहियूं।